छा मुल्की मईशत तरक्की करे रही आहे? छा अॼु जे माण्हुनि जी ज़िंदगी 40 साल अॻु खां बहितर आहे? उन्हनि ॻाल्हियुनि जो अंदाज़ो माहिर GDP मां लॻाईंदा आहिनि। जीअं असां कल्ह चई आयासीं त GDP मतिलबु हिक साल में मुल्क अंदरि पैदावार ऐं ख़िदमतुनि जे समूरे काथे लॻायल क़ीमत खे चयो वेंदो आहे। जंहिंजो मतिलबु कंहिं मुल्क जी GDP में 2 तरीक़नि सां वाधि थी सघे थी। या त मुल्क में पैदा थींदड़ शयुनि जी क़ीमतुनि में वाधारो कजे त जीअं GDP जो अंगु मथे थी वञे। उन सां तोड़े जो कागज़नि में मौजूद अंगनि में इज़ाफ़ो थिए थो, पर हक़ीक़त में मुल्क जी मईशत में को बि फ़र्क़ु नाहे ईंदो, जंहिंखे माहिर नॉमिनल GDP जो नालो ॾींदा आहिनि। या वरी समूरनि ठाहियल जिन्सुनि जी क़ीमत साॻी रखी वञे ऐं जिन्सुनि जी पैदावार ऐं मयार में इज़ाफ़ो कयो वञे, जंहिंसां हक़ीक़ी तौर मुल्की मईशत में सुधारो ईंदो आहे, जंहिंखे माहिर रियल या असली GDP कोठींदा आहिनि। रियल GDP असांखे सम्झाए थी त जेकॾहिं शयुनि जी क़ीमत में इज़ाफ़ो न थियो आहे त पोइ मुल्की मईशत वाक़ई तरक्की कई आहे या न। जेकॾहिं सेंट लुइस जे फेडरल रिज़र्व इकोनॉमिक डेटाबेस यानी फ्रेड पारां जारी कयल अंग अखर ॾिसजनि त 1960 ईस्वीअ में पाकिस्तान जी नॉमिनल GDP 3 अरब आमरीकी डॉलर हुई ऐं 2015 में 270 अरब आमरीकी डॉलर, जंहिंजो मतिलबु पाकिस्तान जी GDP गुज़िरियल 55 सालनि में 90% वधी आहे। पर जॾहिं रियल GDP खे ॾिसजे त उहा 1960 ईस्वीअ में 58 अरब हुई ऐं 2004 ईस्वीअ में 883 अरब, यानी पाकिस्तान जी GDP गुज़िरियल 54 सालनि में सिर्फ़ ऐं सिर्फ़ 20% वधी आहे, न कि नॉमिनल GDP मुताबिक़ 90%। जेकॾहिं वरी फ्रेड जी वेबसाइट ॾिसजे त 1960 ईस्वीअ में पाकिस्तान जे हिक माण्हूअ जी फ़ी फ़र्द उपत यानी पर कैपिटा GDP $300 हुई ऐं 2015 ईस्वीअ में $1100, जंहिंजो मतिलबु पाकिस्तान जे फ़ी फ़र्द उपत में गुज़िरियल 55 सालनि में 3% वाधि थी आहे। मतिलबु त फ्रेड जे मुताबिक़ पाकिस्तान जी रियल GDP 55 सालनि में 20% वधी आहे, जॾहिं त फ़ी फ़र्द उपत सिर्फ़ 3%, जंहिंजो मतिलबु त पाकिस्तान जी फ़ी साल कुल उपत या GDP खां वधीक पाकिस्तान जी आबादी वधी रही आहे। ईंदड़ रिपोर्ट में ॾिसंदासीं त हिकु माण्हूअ वटि $1100 खां वधीक आहिनि, तॾहिं बि पाकिस्तान जी 60% आबादी गुरबत जी लकीर खां हेठि कीअं ज़िंदगी गुज़ारे थी। ॾिसंदा रहो इन्फो सिंधी।